चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर पैगाम में चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जो क़याम क़ाइद आज़म जो ख़्वाब हो। अहम ख़बर वासा शेयर कंदा हलूं। एपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त क़ाइद आज़म पहिरियों भेरो वफ़ाक़ी आइनी अदालत जोड़ण जी तजवीज़ ॾिनी हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी इहा तजवीज़ पीपल्स पार्टी जे पेश कयल तजवीज़ सां हिक जहिड़ाई रखे थी। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर ते पैगाम में चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जो क़याम क़ाइद आज़म जो ख़्वाब हो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ाइद आज़म पहिरियों भेरो वफ़ाक़ी आइनी अदालत जोड़ण जी तजवीज़ ॾिनी हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी इहा तजवीज़ पीपल्स पार्टी जी पेश कयल तजवीज़ सां हिक जहिड़ाई रखे थी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर पैगाम में चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जो क़याम क़ाइद आज़म जो ख़्वाब हो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ाइद आज़म पहिरियों भेरो वफ़ाक़ी आइनी अदालत जोड़ण जी तजवीज़ ॾिनी हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी इहा तजवीज़ पीपल्स पार्टी जी पेश कयल तजवीज़ सां हिक जहिड़ाई रखे थी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर पैगाम में चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जो क़याम क़ाइद आज़म जो ख़्वाब हो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ाइद आज़म पहिरियों भेरो वफ़ाक़ी आइनी अदालत जोड़ण जी तजवीज़ ॾिनी हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी इहा तजवीज़ पीपल्स पार्टी जी पेश कयल तजवीज़ सां हिक जहिड़ाई रखे थी।